त थोरो इहो ॿुधायो त कीअं माना इहा अपॉर्चुनिटी तव्हांखे मिली तव्हांजो असल में मूंखे बि सुवाल ईअं पुछंदा आहिनि यार आख़िर तूं पहुते कीअं हिते मुंहिंजी जर्नी ईअं स्टार्ट थी जो जॾहिं तव्हां एज़ अ PhD कंहिं बि पोस्ट डॉक लाइ अप्लाई कंदा आहियो त हुनजा 2 पाथवेज़ हूंदा आहिनि सही चुकी आहे, हूंदियूं सही। आहिनि त मुंहिंजे लाइ चैलेंज इहो हो कि ऑन द कैंपस का बि अकोमोडेशन अवेलेबल न हुई। पोइ मूं पंहिंजो जेको आहे सो सर्च करणु शुरू कयो कि MSU जे सराउंड। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा मां कोशिशि कंदो आहियां त अहिड़ा बि प्रोग्राम कया जंहिंमें तव्हांखे नॉलेज मिले, इंफॉर्मेशन मिले ऐं उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके पंहिंजी फील्ड में एक्सपर्ट आहिनि ऐं उहे मूंखे मौक़ो ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी जेको एक्सपीरियंस अथनि, जर्नी अथनि, उहे शेयर कंदा आहिनि। अॼु बि ईअं असां सां हिकिड़ी अहम ऐं बहितरीनु शख़्सियत गॾु आहे ऐं उनजो तारीफ़ सही। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां कॉलेज ऑफ एजुकेशन में, स्टेट यूनिवर्सिटी ऑफ मिशिगन, ऐं हिते असां सां जेका शख़्सियत जो गॾु आहे मैडम सुमेरा उमराणी। अस्सलाम वालेकुम मैडम, कहिड़ा हाल आहिनि? अस्सलाम वालेकुम अदा ज़फ़र, ठीकु आहियो तव्हां? ख़ैरियत सां आहियो? वेलकम टू MSU। तव्हांखे वेलकम चऊं था मिशिगन स्टेट यूनिवर्सिटी में। महिरबानी मैडम। ऐं हिकिड़ी ॿी दोस्तनि मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, मैडम जन पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि सिंध यूनिवर्सिटी में इंग्लिश डिपार्टमेंट में, ऐं पोइ हिकिड़े साल खां हिते पोस्ट डॉक करनि थियूं पियूं। ऐं मां अॼु हिननि वटि पाण हली आयो आहियां तक़रीबन 2000 किलोमीटर ड्राइव करे, ऐं सिर्फ़ु इहा इंफॉर्मेशन ॼाणण जे लाइ त मैडम तव्हांखे इहा अपॉर्चुनिटी कीअं मिली, तव्हांजो एक्सपीरियंस हिते कीअं रहियो। जीअं असांजा काफ़ी स्टूडेंट्स आहिनि जेके इंग्लिश डिपार्टमेंट में ग्रेजुएट बि थिया आहिनि ऐं उहे MPhil उते करनि था या उहे चाहिनि था त फर्दर स्टडीज़ लाइ हाउ वे कैन रीच हेयर, त उन जे बारे में अॼु ॻाल्हाईंदासीं। पहिरियों सुवाल त इहो आहे, तव्हांखे MSU कीअं लॻी? MSU जो एक्सपीरियंस ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे। ऐं मां जीअं त लास्ट ईयर अगस्त में हिते पहुतसि त उहो ई मां समर में हिते पहुती आहियां त मां काइंड ऑफ 4 हिननि जा सीज़न्स ॾिठा आहिनि। ऐं ॾाढो ख़ूबसूरत कैंपस आहे, जीअं अॼु तव्हां पाण विज़िट कयो आहे त समर जेको उन खां पोइ वरी असां वटि ऑटम, हा फॉल ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। विंटर जो ॿुधायो कीअं हुयो? मिशिगन जो थोरो चैलेंजिंग रहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ॾिसो असां हिकिड़ी गरम कंट्री मां आहियूं पाकिस्तान में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि त विंटर हूंदो ई कोन्हे। साउथ पार्ट में न हूंदो आहे। हा, त उन हिसाब सां जेको हिते विंटर हो काफ़ी चैलेंज। हालांकि मां पाण 5 साल स्कॉटलैंड में रही आहियां पंहिंजी PhD जे दौरान। उहो ॾाढो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो चिली एरिया आहे, पर स्टिल हिते जो विंटर ॾाढो हार्श हुयो मुंहिंजे लाइ। हा, ऐं इहो बि आहे बहरहाल मां आई स्टिल एंजॉयड दैट पार्ट। ऐं ओवरऑल जेको एकेडमिक एक्सपीरियंस आहे मां उन ते वधीक ॻाल्हाइणु चाहींदसि त बीइंग अ पोस्ट डॉक रिसर्चर, एज़ अ विज़िटिंग रिसर्चर, मुंहिंजो ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो आहे। मां काफ़ी शयूं हुते सिखियूं आहिनि जेके मां पंहिंजी PhD जे दौरान बि न सिखियूं हुयूं। हिते एकेडमिकली माण्हू ॾाढा लिबरल आहिनि, ॾाढा प्रोग्रेसिव सोच रखनि था। हिननि जो इंफ्रास्ट्रक्चर इलाही एडवांस्ड आहे। हिननि जी लैब्स खां वठी हिननि जूं लेबॉर्ट्रीज़, हिननि जी लाइब्रेरीज़, काफ़ी शयूं मच एडवांस्ड आहिनि। ऐं मुंहिंजो ॾाढो हिते इन हिसाब सां हिकिड़ो एक्सपीरियंस जेको आहे सो लाइफ लॉन्ग माना लर्निंग वारो रहियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं साईं मां हे तव्हांखे ॾेखारियां एजुकेशन डिपार्टमेंट आहे सम्झो MSU जो, न अहिड़ा साईं ख़ूबसूरत नज़ारा। हाणे अहिड़ो माहौल हुजे पोइ पढ़ण ते दिलि छो न चवंदी मैडम? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे। अहिड़ो माहौल हुजे, तव्हांखे अहिड़ो ऑफिसिस मिलियल हुजनि, अहिड़ा एटमॉस्फेयर हुजनि, एतिरा हेल्पफुल ऐं सपोर्टिव कलीग्स हुजनि। मां जंहिं प्रोफेसर सां गॾु कमु करे रही आहियां, यकीन कयो हू मूंखे पंहिंजी फैमिली वांगुरु सम्झे थी ऐं ॾाढी सुठी बंदी आहे। सो आई मतिलबु ऑनेस्टली आई एंजॉयड एवरी पार्ट ऑफ बीइंग हेयर। सो राइट फ्रॉम द कैंपस लाइफ, उन खां पोइ जेको मुंहिंजी अकोमोडेशन आहे, मुंहिंजो हिते एकेडमिक एक्सपीरियंस आहे, रिसर्च आहे, ॾाढो सुठो रहियो आहे। तमामु बेहतर। हाणे मैडम अचो था काफ़ी दोस्तनि जे ज़हननि में इहो ई सुवालु हूंदो त थोरो इहो ॿुधायो त कीअं माना इहा अपॉर्चुनिटी तव्हांखे मिली तव्हांजो। असल में मूंखे बि सुवाल ईअं पुछंदा आहिनि यार आख़िर तूं पहुते कीअं हिते, ऐं मां तव्हांजो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां यानी मूंखे
मां जॾहिं तव्हांजे अॻियां हीअं रिक्वेस्ट रखियमि तव्हां मूंखे उन रिक्वेस्ट खे वेलकम कयो तव्हांजो ज़फ़र अचो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि जी जी ज़रूरु छो त इन मां माण्हू जी पॉज़िटिविटी ऐं इंटेंशन त ठीकु आहे असां त अॻिते पहुता आहियूं पर ॿियनि खे बि अगरि इंफॉर्मेशन असां शेयर कयूं था त बहितरीनु जी मैडम जी ज़फ़र तव्हां सां त ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे माशाल्लाह तव्हां जहिड़ो कमु करे रहिया आहियो त मां तव्हांखे फस्ट ऑफ ऑल इलाही अप्रिशिएट कंदसि ऐं तव्हांजे वीडियोज़ सां मुंहिंजे ख़्याल में काफ़ी माण्हू काफ़ी जॻहियुनि ते पहुची चुका आहिनि ऐं इनशाला जहिड़े तरीक़े सां तव्हां कमु कयो पिया उहो पहुचंदा अॻियां बि मुंहिंजी जर्नी ईअं स्टार्ट थी जो जॾहिं तव्हां एज़ अ PhD कंहिं बि पोस्ट डॉक लाइ अप्लाई कंदा आहियो त हुनजा 2 पाथवेज़ हूंदा आहिनि सही आहे त हिकिड़ो पाथवे इहो हूंदो आहे की तव्हां हुन जूं जॉब पोस्टिंग्स सर्च कयो जीअं कि कंहिं बि इदारे में जॉब ईंदी आहे त असीं अप्लाई कंदा आहियूं त पोस्ट डॉक जी हिकिड़ी जॉब ईंदी आहे त MSU में बि काफ़ी जॉब्स ईंदियूं आहिनि त जॾहिं मूं उहे जॉब्स ॻोल्हणु शुरू कयूं त मूंखे कॉलेज ऑफ एजुकेशन में जॉब्स न पियूं मिलनि हालांकि हिननि वटि फंडिंग जेका आहे घणी आहे टुवर्ड्स साइंस फील्ड्स साइंस में एग्रीकल्चर में IT में इन्हनि वटि काफ़ी फंडिंग्स आहिनि त उन में पोस्ट डॉक्स खे ई इनवाइट कंदा आहिनि एज़ अ जॉब फेलो पर उहा मूंखे न मिली त पोइ मूं स्टार्ट कयो प्रोफेसर्स खे लिखणु हिते जा कुझु प्रोफेसर्स हुआ जेके मुंहिंजी फील्ड सां रिलेटेड हुया मां उन्हनि खे ईमेल्स करे पंहिंजो प्रपोज़ल मोकिलियो की भई मां हिन एरिया ते कमु करणु चाहियां पई जेको टीचर एजुकेशन सां जंहिंजो वास्तो आहे की तव्हांखे ही प्रपोज़ल अगरि सम्झ में अचे थो त यू लाइक द आइडिया या जेको मुंहिंजो बि मैथडोलॉजी आहे उहो तव्हांखे सम्झ में अचे थी त पाण हिन ते गॾिजी कमु करे सघूं था त लकीली थियो ईअं त जंहिं प्रोफेसर खे मूं मोकिलियो पंहिंजो प्रपोज़ल जंहिंसां अॼुकल्ह आऊं गॾु कमु कयां पई त हुनखे ॾाढो आइडिया उहो वणियो ऐं शी सेट की मां ऑलरेडी इन ई एरिया में कमु कयां पई तमामु बहितरु हिकिड़ो मिंट मैडम हिकिड़ो मिंट हाणे काफ़ी असांखे माण्हू ईअं चवंदा आहिनि साईं असां ॻोल्हियूं कीअं किथे आहिनि कीअं आहिनि पर मां हिते पॉइंट तव्हांजो हिकिड़ो कैच करे वरितुमि त तव्हां प्रोफेसरनि खे पाण अप्रोच कयो टीचर्स खे ठीकु आहे त इहा ॾिसो न इहा केॾी पॉज़िटिव ऐं प्रोएक्टिव अप्रोच आहे अगरि तव्हां उते जॉब्स पोर्टल में कैरियर में नथियूं मिलनि पर तव्हां पंहिंजी इंटेंशन्स प्रोफेसर ताईं पहुचाए सघो था छो जो समटाइम्स ईअं थींदो आहे की उन उहा जॉब अनाउंस न थियल हूंदी आहे पर प्रोफेसर्स ऑलरेडी हिकिड़े प्रोजेक्ट ते कमु कंदा हूंदा आहिनि जंहिंमें हुननि खे सपोर्ट घुरिजंदी आहे बिल्कुलु त हू तव्हांखे हायर करे सघनि था उन फंडिंग मां त हिन मुंहिंजी प्रोफेसर चयो त मां ऑलरेडी इन प्रोजेक्ट ते कमु कयां पई वाई डोंट यू कम एंड जॉइन द टीम त पोइ हुन मुंहिंजो प्रपोज़ल पढ़ियो ऐं हुन मूंखे चयो त आउं तुंहिंजो इंटरव्यू कंदसि मुंहिंजा 2 दफ़ा ज़ूम जे थ्रू इंटरव्यू थिया ऐं उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजो प्रोसेस करायूं वीज़ा वग़ैरह ऐं पोइ उन सां फंडिंग ते असां ॻाल्हायो ऐं उन खां पोइ जेको आहे सो मूंखे वीज़ा लॻी वियो J1 वीज़ा ते मां आहियां हिते ऐं एज़ अ विज़िटिंग रिसर्चर ऐं उहो प्रोजेक्ट साल जो हो जीअं तमामु बहितरु माना शुरू में तव्हां प्रपोज़ल जमा करायो शुरू में इनिशियल कम्युनिकेशन थी पोइ इंटरव्यूज़ थिया ऑनलाइन ज़ूम ते पोइ वरी वीज़ा प्रोसेस वग़ैरह थियो इन में केतिरो टाइम लॻी वियो तव्हांजो इन ॻाल्हि में मुंहिंजे ख़्याल में कोई 4 खां 5 महीना लॻा ठीकु आहे जी इन सॼे प्रोसेस में बिफोर आई केम हियर सही आहे ऐं हिकिड़ो ॿियो सुवालु आहे असांजो माना अमूमन हूंदो आहे इन में अकेडमी पोस्ट डॉक में भला आइल्स वग़ैरह इहा रिक्वायर हूंदी आहे पोस्ट डॉक में आइल्स जी रिक्वायरमेंट कोन हूंदी आहे छो त जेतिरी मूंखे ख़बर आहे कोन हूंदी आहे ऐं न तव्हां ॾिनी इहो न मूं कोन ॾिनी मुंहिंजो त इंग्लिश लैंग्वेज जो बैकग्राउंड आहे न त मुंहिंजी त आहे अप्लाइड लिंग्विस्टिक्स फील्ड न माशा उहो त आहे पर मां सम्झां थी को पोस्ट डॉक मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे जेका केमिस्ट्री में पोस्ट डॉक पई करे उन बि आइल्स उनजी बि रिक्वायरमेंट कोन्हे उन बि कोन ॾिनी आहे बसि बहितरीनु न छो त काफ़ी माना दोस्तनि खे न इहो पहाड़ वांगुरु अॻु में ई गेट ते वॾो तालो नज़र ईंदो आहे त यार आइल्स केरु ॾींदो इन जे करे मां पुछां ख़्याल में जेको माण्हू PhD करे चुको आहे ऐं उहा पोस्ट डॉक जे लेवल ताईं पहुतो उनजे लाइ आइल्स कहिड़ो मसइलो आहे पर मैडम मां वटि कुझु अहिड़ा PhD डॉक्टर्स बि आहिनि सवाल अहिड़ो अची वेंदो आहे इन जे करे हिकिड़ो अल्टरनेटिव अथव अॼुकल्ह आइल्स खां अलावा ॿिया बि अल्टरनेटिव एग्ज़ाम्स आहिनि इंग्लिश लैंग्वेज प्रोफिशिएंसी जा जीअं पियर्सन आहे डुओलिंगो आहे इंग्लिश ईअं को लर्निंग ईअं को आयो आहे काफ़ी ऑप्शन्स आहिनि मां तव्हांखे उहो उन्हनि जी लिस्ट बि ॾेई सघां थी त हू उन्हनि खे ट्राई कनि भला अगरि आइल्स ॾुखियो लॻे सही आहे त मैडम हाणे हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त सपोज़ हाणे तव्हां प्रोफेसर खे अप्रोच कयो ऐं तव्हां विच में ज़िक्र बि कयो फंडिंग वग़ैरह जो त माना स्कॉलरशिप माना इन बि वे त मिली थी उहो फंडिंग जो माना छा सीन आहे उन में जेको ॾिसो हू तव्हांखे पर आवर पे कंदा आहिनि पंहिंजे कम जे हिसाब सां तव्हां जेतिरो उन्हनि जो कमु कंदा उन जे हिसाब सां हू तव्हांखे पे कंदा आहिनि त उहो डिपेंड थो करे की प्रोजेक्ट जी फंडिंग केतिरी आहे टोटल त उन मां हू तव्हांखे केतिरो असाइनमेंट ॾियनि था तव्हां जेतिरो हुननि जो कमु कंदा हू तव्हांखे ओतिरा पैसा ॾींदा
सही उन जे हिसाब सां आहिनि पर बहरहाल एतिरो मूंखे आई एम श्योर हाँ ईअं रफली आइडियो त मंथली एक्सपेंडिचर थी थो वञे मुंहिंजो मंथली एक्सपेंडिचर मुंहिंजो रेंट हाउस रेंट ऐं मुंहिंजो खाइण पीअण ऐं मुंहिंजो लोकल ट्रेवल उन मां निकिरी थो वञे ठीकु आहे हाणे ऐं मां उहो पेड लीव ते आहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां सिंध यूनिवर्सिटी जी एम्प्लॉई आहियां हा सही त साईं हाणे थोरो मैडम खे रिक्वेस्ट कई आहे असांखे थोरो डिपार्टमेंट जो ओवरव्यू ॾियनि मेन असांजो जेको आहे सो लॉबी आहे जिते सही। काफ़ी मीटिंग्स ऐं सोशल इवेंट्स बि थींदा आहिनि ऐं हीअ जेको मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थी स्पार्टन्स विल सो इहो हिननि जो स्लोगन अथव ऐं जेको बि MSU सां एफिलिएटेड आहे एज़ अ सही। स्टूडेंट टीचर पोस्ट डॉक जेको बि हुजे उनखे स्पार्टन चवंदा आहिनि ऐं अच्छा। स्पार्टन जो हिकिड़ो स्टेचू बि ठहियलु आहे मां तव्हांखे उहो ॾेखारींदसि सही हीअ असांजो हिते काफ़ी असांजूं गेट टुगेदर्स थींदियूं आहिनि हेठि हीअ सॼो एरिया आहे उन पासे PhD जूं ऑफिसिस आहिनि सही हीअ असांजो जेको सेंटर आहे टाइज़ इन जेके चवंदा आहिनि उन में ही जेका असांजी जेका IT सपोर्ट आहे उहा असीं हितां जेको बि असांखे कमकार हूंदो आहे IT सां रिलेटेड हीअ सही। असांजो सॉल्व कंदा आहिनि प्रिंटिंग ऐं जेको पोस्टर प्रिंटिंग वग़ैरह एवरीथिंग तव्हां ही थोरो अंदरि हली ॾेखारे सघो था ऐं इन रूम खे बि असीं स्टूडेंट्स यूज़ कंदा आहिनि बहितरीन टीचिंग एंड टेक्नोलॉजी सपोर्ट 5 फ्लोर्स आहिनि हिन बिल्डिंग में सही ऐं हर फ्लोर कंहिं न कंहिं डिपार्टमेंट सां एफिलिएटेड आहे सो टीचर एजुकेशन वारनि जो अलॻि आहे जीअं डिपार्टमेंट हायर एजुकेशन वारनि जो अलॻि आहे पॉलिसी वारनि जो अलॻि आहे सो इन हिसाब सां ई असांजो सॼो आहे हिन पासे क्लासरूम्स आहिनि मथे क्लासरूम्स आहिनि हींअर जीअं त समर वेकेशन आहे ब्रेक टाइम आहे त तव्हांखे काफ़ी ख़ामोशी नज़र ईंदी स्टूडेंट्स अराउंड कोन आहिनि ऐं हीअ बि इन्हनि जो स्लोगन अथव हीअ जेको लॻियल आहे हिते गो ग्रीन गो Go वाइट White. MSU जो स्लोगन आहे सही ऐं हिन ही बैक साइड ते जेको आहे सो वेल्स हॉल आहे ठीकु आहे। असांजो जेको लैंग्वेज इंग्लिश लैंग्वेज जा ऐं अप्लाइड लिंग्विस्टिक्स जा क्लासिस बि इन बिल्डिंग में समटाइम्स हलंदा आहिनि ॾिसो ॾाढो हिकिड़ो सुठो माहौल आहे तव्हां अगरि कुझु पढ़णु चाहियो था कोई सफ़ा तव्हांखे साइलेंट वारो माहौल खपे थो तव्हां हिते अची ॿाहिरि वेही रहो ऐं नेचुरल माहौल हिते बिल्कुलु इलाही पीसफुल आहे हर शइ हिते सही ऐं मैडम हिते मूंखे हिकिड़ो ॿियो सुवाल थो अचे पियो ज़हन में जी जी ठीकु आहे वाकई तव्हां अचो तमामु थोरो हिते भला ॿ टे मिंट हलो। वेही ॻाल्हि त मैडम इहो सुवाल त तव्हां जंहिं महिल थी वई सिलेक्शन वीज़ा वग़ैरह तव्हांखे मिली वियो जी ठीकु आहे पोइ तव्हांखे फंडिंग वग़ैरह फाइनल थी वई अकोमोडेशन वग़ैरह जो या हिते अरेंजमेंट ट्रैवलिंग अरेंजमेंट्स हुन जो उहो हिन जे करे अदी त काफ़ी स्टूडेंट्स छोकिरा त ठीकु आहे पर छोकिरियूं जेके आहिनि जी उहे माना अॻिते वधणु चाहिनि थियूं पर उन्हनि खे न ज़हननि में इहे डाउट्स हूंदा आहिनि त असां वञूं त सही उते पर थींदो कीअं छा थींदो उहो थोरो तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो मां असल में जीअं ई तव्हांखे जेसिताईं तव्हांखे वीज़ा नथो मिले तव्हां ऑफकोर्स का बि अकोमोडेशन बुक नथा करे सघो सही आहे छो जो तव्हांखे पक न हूंदी आहे की वीज़ा मिलंदो की कोन मिलंदो त जीअं तव्हांखे वीज़ा मिले त तव्हां हिननि जी जेके 2 ऑफिसिस आहिनि हिकिड़ो त तव्हां जीअं स्कूल में अचो पिया उन्हनि जी ऑफिस सही ऐं आहे ॿियो इंटरनेशनल ऑफिस जेके असां वटि हिते OISS चवंदा आहिनि उन्हनि सां तव्हां राब्ते में अचो ऐं हुननि खे चओ त तव्हांजी अकोमोडेशन अरेंज कराए ॾियनि तव्हांखे हेल्प कनि हिते काफ़ी ऑन द कैंपस अकोमोडेशन अवेलेबल आहिनि पर उन जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी शइ इम्पॉर्टेंट आहे की तव्हां वेल इन एडवांस इन्हनि खे चओ सही ऐं असांखे जेसिताईं वीज़ा मिलंदो आहे त असांजे अचण में बाक़ी 15 ॾींहं 20 ॾींहं हूंदा आहिनि तेसिताईं सभु अकोमोडेशन्स बुक थी चुकियूं हूंदियूं आहिनि सही त मुंहिंजे लाइ चैलेंज इहो हो की ऑन द कैंपस का बि अकोमोडेशन अवेलेबल न हुई पोइ असां मूं पाण जो जेको आहे सो सर्च करणु शुरू कयो की MSU जे सराउंडिंग में प्राइवेट अकोमोडेशन्स कहिड़ियूं आहिनि सही त उन में पोइ 3-4 ऑप्शन्स नज़र आया ऐं हू वरी चवनि पिया त असांखे एप्लीकेशन फीस ॾियो अप्लाई कयो ऐं पोइ जॾहिं तव्हांजी एप्लीकेशन थ्रू थी वेंदी त पोइ असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं की इहो रूम अवेलेबल आहे या कोन्हे माना का बि शइ विदाउट एप्लीकेशन फी इंटरटेन न पिया कनि ख़ैर एप्लीकेशन फी एतिरी घणी कोन्हे $50-60 आहे मुंहिंजे ख़्याल में $75 मूं पे कया हुआ त जेसिताईं मां हिते आयसि त उहा अकोमोडेशन अवेलेबल कोन हुई पोइ उन जे सराउंडिंग्स में मूंखे ॿियूं अकोमोडेशन्स ॻोल्हणियूं पियूं पर गूगल इज़ द बेस्ट फ्रेंड तव्हां गूगल कयो शयूं तव्हां ॾिसो काफ़ी ऑप्शन्स अवेलेबल आहिनि जेके तव्हांखे नज़र अची वेंदा
ऐं ॿिया उन खां अलावा पाकिस्तानी एसोसिएशन जा या फॉर एग्ज़ाम्पल तव्हां इंडियन आहियो या बांग्लादेशी उन्हनि जा हिकिड़ा लोकल पेजिस ठहियल अथव जीअं MSU में पाकिस्तानी स्टूडेंट जी एसोसिएशन ठहियल आहे, लेंसिंग जी एसोसिएशन ठहियल आहे। तव्हां उन्हनि सां राब्ते में अचो, तव्हां उन्हनि खे चओ त तव्हांजे पारां कुझु अकोमोडेशन ॻोल्हीनि ऐं तव्हांखे गाइड कनि। त इन हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में जेके छोकिरियूं या जेके असांजियूं फ्रेंड्स अचणु चाहिनि थियूं हिते, उन्हनि खे को एॾो वॾो मसइलो न थींदो अगरि हू थोरो उन शइ खे प्लान कनि। सही, बहितरीनु। ऐं हिकिड़ी ॿी वरी ॻाल्हि अचे थी पई त सपोज़ तव्हां हिते अचो था पिया, हितां जी पढ़ाई में ऐं उते जेको पढ़ाई आहे सवली आहे ॾियो की हा पाकिस्तान में उहो सवली आहे या हिते सवली आहे? ॾिसो मां इन हू वरी डिग्री प्रोग्राम में कंहिंमें कोन आहियां, मां त हिते एज़ अ रिसर्चर आई आहियां। मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे डेस्क बेस्ड जॉब आहे ऐं असां जंहिं फील्ड सां तालुक़ु रखूं था एजुकेशन अप्लाइड लिंग्विस्टिक्स वारा माण्हू, उन्हनि जो लैब्स में बि कमु कोन्हे। त असांजो कंप्यूटर सां असांजे माण्हुनि सां कुझु चंद माण्हुनि सां वास्तो आहे जंहिं ते असां गॾिजी कमु कयो आहे। त मुंहिंजे लाइ त ॾाढो रिलैक्सिंग एक्सपीरियंस रहियो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आहे सो हीअ असांजी सिबेटिकल आहे, त आई एम इंजॉइंग माई सिबेटिकल। त उन में को अहिड़ो सच मूंखे को प्रॉब्लम न थियो आहे। मैडम इहो मां पर जीअं PhD खे अगरि तव्हां ॾिसो त पाकिस्तान में जीअं PhD थिए थी या UK में PhD थिए थी या US में PhD थिए, उन में फ़र्क़ु आउं ॿुधाए सघां थी अगरि को माण्हू अचणु चाहे त। बहरहाल उन ते असां हिकिड़ी अलॻि टॉक बि रखी सघूं था की इंशाल्लाह रखंदासीं। न मैडम इहो सुवाल इन जे करे कयो त काफ़ी असांजा दोस्त ईअं सोचींदा आहिनि त ॿाहिरि जेसिताईं विया न आहिनि न त उहो मां बि जॾहिं ॿाहिरि न आयुमि न मां सम्झो ॾुखियो कमु आहे। ठीकु आहे, इहो इन जे करे मां सुवाल पुछुमि त असांखे थोरो ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में ॾुखियो कुझु बि कोन्हे ऐं हिन दुनिया में का बि शइ ॾुखी कोन्हे। तव्हां स्टेप 1 वठो ऐं उन खां पोइ सभु शयूं आसान थी वञनि थियूं। मां त ख़ैर ॾाढो ट्रेवल बि कयो आहे, अकेली बि रही आहियां, बीइंग अ सिंगल वुमन। मुंहिंजे लाइ कुझु बि ॾुखियो कोन्हे। सो मां इहो ई मैसेज सभिनी छोकिरियुनि खे ॾींदसि त इहो सोचे न ॿाहिरि निकिरो त मूंखे ॾुखियाई थींदी, इहो सोचे ॿाहिरि निकिरो त चओ त आउं इहो करे वेंदसि, मूंखां थी वेंदो। तमामु बहितरीनु मैडम। न माशाल्लाह तव्हां सां त मुंहिंजे 4-5 साल खां आहे राब्तो रहियो आहे। जीअं असां हिननि ॻाल्हियुनि ते पहिरीं बि ॻाल्हायो आहे। न माशाल्लाह तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हियूं मां माण्हुनि खे काफ़ी मोटिवेट कंदी आहियो। स्पेशल थैंक्स वंस अगेन टू यू। वॾी महिरबानी, तव्हां टाइम आया हो ऐं पंहिंजो जेको आहे सो थोरो टाइम स्पेंड कयो MSU में ऐं जेको आहे सो असांखे इलाही सुठो लॻो। ऐं तव्हां होपफुली वरी कंहिं महिल जेको आहे सो मौक़ो मिलियो त पाण वरी कंहिं ॿिए टॉपिक ते ऐं कंहिं अहिड़े इशू ते जंहिंमें पाण कंहिं स्टूडेंट्स खे गाइड करे सघूं, रिसर्चर्स खे गाइड करे सघूं त ज़रूरु कंदासीं। बिल्कुलु। ऐं दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां ऐं ॾेखारींदो हलां त साईं हिन वक़्तु हे माहौल अथव हिते। पुरसुकून। त साईं इहा हुई असांजी वीडियो ऐं होपफुली तव्हांखे साईं इंफॉर्मेशन मिली हूंदी। बसि अदा अचो वधो, पंहिंजी ज़िंदगी बहितर ठाहे सघो, कोशिशि इहा ई हूंदी आहे पंहिंजो परिवारनि जो ख़्यालु रखिजो ऐं गुज़ारिश हिकु ई मुंहिंजी हूंदी आहे, वीडियो खे शेयर करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़, वरी जल्द मिलूं था।